शहरी ताज अगवान आगा नादिर पठान मियां नासिर ख्वाजा साले समय जो बेंजी अगवानी में पाकिस्तान चौक प्रेस क्लब घोटकी ताईं कश्मीर के हक में रैली कढी हुई। रैली में शरीक माण्हू कश्मीर बनेगा पाकिस्तान ने पाक आर्मी जिंदाबाद नारा लगाया। इन मौके ते रैली में शरीक अगवान तो कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो है, पर भारत सरकार कश्मीर से जुल्म करे 4 महीननि खां कर्फ्यू लागू करे छॾियो आहे। हुन जो कश्मीर से पाकिस्तान जो बचो बचो गॾु आहे। मुल्क जो हर माण्हू कश्मीर जी आज़ादी ताईं पंहिंजी जदोजहद जारी रखंदो। कश्मीर शुरू को आज़ाद हुयो ऐं उनखे आज़ादी जो हक़ आहे। अक़वाम मुत्तहिदा जे कानून मुताबिक़ हमेशह इहो चयो वियो आहे त इनखे आज़ादी मिलंदी, पर उनखे मिली न आहे। कश्मीर जे मौक़िफ़ ते यूएनओ छो ख़ामोश आहे? इन ई जे करे त हू मुस्लमान आहिनि न। इन्हनि खे यूएनओ खे खपे त कश्मीर जा जेके मसइला आहिनि उहे यूएनओ जे उन ते हल कनि ऐं उन्हनि खे आज़ादी ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।